अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां इमरान मलिक शामिल कयूं था हिन वक्त जूं ख़बरूं। नाज़रीन, चूहर जमाली जे मीरबहार मोहल्ले जे रिवासन मसमा जुनून पंहिंजे मुड़ुस फारूक उर्फ़ पप्पू ऐं पुट ॾिनो मल्हा सां गॾिजी चूहर जमाली प्रेस क्लब में एहतजाज कंदे इल्ज़ाम हणंदे चयो आहे त हकीम उर्फ़ ॾितल अपलाणो सजाद अपलाणो ऐं हिकु नामालूम जवाबदार नशे जी हालत में गुज़िरियल राति असांजे घर में गिरी हिकु सोलर प्लेट, 2 टच मोबाइल ऐं माइक्रो फाइनेंस बैंक मां खयल लोन जा 40,000 रुपया चोरी कया ऐं मुंहिंजे पुट माशूक ते बि तशद्दुद कयो। असां हिकु जवाबदार हकीम उर्फ़ ॾितल अपलाणो खे पकड़े चूहर जमाली पुलिस हवाले कयो। सजाद ऐं हिकु ॿियो जवाबदार फरार थी विया आहिनि। हुननि SSP सजावल ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त ॼणियल जवाबदारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे असांजी चोरी वापसि कराए इंसाफ़ कयो वञे ऐं असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।